बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम दोस्तों, अॼुकल्ह सोशल मीडिया ते हिकु वहशी दरिंदे सारंग शर जो काफ़ी चर्चो आहे। तव्हां सभिनी खे हुन जे बारे में ख़बर आहे त केरु आहे ऐं छा जुर्म कयाईं। अॼु हू जेल में आहे। यकीनन केस हलंदो ऐं कुझु वक़्त खां पोइ फांसी अची वेंदसि ऐं इहो इशू आई वई ॻाल्हि थी वेंदी। बसि कहाणी ख़तमु, मानी हज़म। न दोस्तो, न, इहा कहाणी कॾहिं ख़तमु न थींदी। तव्हां यकीन ॼाणो त सारंग शर जे ट्यूशन सेंटर जे आसपास क़रीबन 1 किलोमीटर जे रेडियस अंदरि केतिरा ई ॿिया ट्यूशन सेंटर, तइलीमी दरसगाहूं, स्कूल, यूनिवर्सिटी, कॉलेज, दुकान ऐं घर हूंदा, जिते ॿिया अलाए केतिरा सारंग शर मौजूदु हूंदा। सारंग शर किथे टीचर जे रूप में आहे त किथे वरी मौलवी, प्रोफेसर, डॉक्टर, मिस्त्री, दुकानदार ऐं किथे वरी हिकु पीउ, सोहरे, ॾेर ऐं भाउ जे रूप में आहे। अहिड़ा ॿिया केतिरा ई रिश्ता ऐं जॻहियूं आहिनि जिते तव्हांखे सारंग शर जहिड़ा वहशी इंसान मिलंदा। मां सारंग शर खे कुतो नथो सॾियां, जो इहा कुते जी बि तौहीन आहे। कुतो हिकु वफ़ादार ऐं सुठो जानवर आहे, बल्कि अलाह साईं जी सभु मख़लूक बहितर खां बहितरीन आहे। हा, सारंग शर जहिड़ा माण्हू इंसान जे रूप में शैतान आहिनि ऐं शैतान जी दुनियावी सज़ा कनकड़ियूं या पत्थर हणणु आहे। आख़िरत जी सज़ा त अल्लाह खे ख़बर आहे। दोस्तो, जेसि ताईं इहो चवणु कि हिन सारंग शर खे कामोरा या पुलिस जा आला अमलदार या हुकूमत बचाइणु चाहे थी त मुंहिंजी नज़र में इहो सरासर ग़लति आहे, जो ही इशू हाणे सोशल मीडिया ते आहे। इन करे केर बि सारंग शर खे कोन बचाईंदो। दोस्तो, असांखे घुर्जे त असां सारंग शर जहिड़नि शैताननि खे जेके असांजे आस पास मुख़्तलिफ़ रूपनि में मौजूदु आहिनि खे ॻोल्हियूं ऐं एक्सपोज़ कयूं। तव्हां कंहिं बि कॉलेज या यूनिवर्सिटी वञो त तव्हांखे अहिड़ा काफ़ी सारंग शर जहिड़ा शैतान मिलंदा जेके कुझु मार्कुनि या पास करण जो एवज़ो पंहिंजी जिन्सी तस्कीन जी सूरत में वसूल कंदा। तव्हां कोर्टुनि में वञो जिते काफ़ी सारंग शर कारे कोर्ट में मिलंदा जेके पंहिंजी फीस ग़लति तरीक़े तौरु वसूल कंदा, ख़ासि कर उन्हनि तलाक़ याफ़्ता औरतुनि खां जेके अॻे ई कंहिं ज़ालिम खां ॾंभियल आहिनि। दोस्तो, मुंहिंजी हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त अगरि तव्हां कंहिं बि अहिड़े सारंग शर जहिड़े शैतान खे सुञाणो था या ख़बर आहे त तव्हां हेठि कमेंट बॉक्स में सिर्फ़ु उन जो नालो, ज़ात ऐं शहर लिखो। ॿी का बि तफ़सील न लिखो। तव्हां भली पंहिंजी असली नाले वारी ID सां न लिखो। इन सां ईअं थींदो कि जेको बि अहिड़ो धोखेबाज़, ज़्यादती कंदड़ या रेपिस्ट हूंदो, जॾहिं पंहिंजो नालो ॾिसंदो त ज़रूरु 440 जो करंट लॻंदसि ऐं उहो बद इख़लाक़ शैतान ज़रूरु सम्झंदो कि हू हाणे कॾहिं बि एक्सपोज़ थी सघे थो। मिसाल तौरु, आउं हिकु फ़र्ज़ी नालो इमरान अली हैदराबाद लिखां थो। ज़ात नथो लिखां त जीअं कंहिंजी दिलि आज़ारी थिए। दोस्तो, हैदराबाद जहिड़े वॾे शहर में केतिरा ई अहिड़ा माण्हू हूंदा जिन जो नालो इमरान अली हूंदो, लेकिन उन्हनि में उहो हिकु बद इख़लाक़ शैतान बि हूंदो जेको जॾहिं पढ़ंदो त ज़रूरु कन खड़ा थींदसि ऐं निंड फिटणु शुरू थींदसि। बाक़ी जेके बि इमरान अली नाले माण्हू हूंदा, उन्हनि ते को बि फ़र्क़ु न पवंदो। दुआउनि में यादि, अल्लाह निगहबान।